सिंधी सुराण जे अॼु जे हिन प्रोग्राम में तव्हांजी आजय आहे। अॼु असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंधी अख़बार हफ़्तेवार हिंदवासीअ जी। पहिरीं मां तव्हांखे मिलाईंदसि उन जे एडिटर श्रीमती शोभा लालचंदानी सां। शोभा जी, हिन प्रोग्राम में स्वागत आहे। त पहिरीं सुवाल इहो ॿुधाए त तूं हिंदवासी अख़बार सां कॾहिं ऐं कीअं जुड़ी? मां त हिंदवासी सां शुरूअ खां ई जुड़ियल आहियां। जीअं त मुंहिंजो घोटु राम लालचंदानी चित्रकार आहे ऐं उहो किल्क सां सिंधी लिखंदो हो ऐं हिकिड़ो ई उहो शख़्स आहे जेको किल्क सां लिखंदो आहे अॼु ताईं। मंगाराम सिपाही मलाणी राम खे कोठियो त भई तूं हिंदवासी जो कमु खण। कहिड़े साल में तूं उन जी एडिटर बणी? मूं हिंदवासी अख़बार 1994 खां खईं आहे। डिसंबर या ॾियारी जो इशू हो पहिरियों, असां उहो कयोसीं। उन सां असां कंप्यूटर ते त कढंदा हुआसीं पर हथ सां कटिंग करे उहा पेस्टिंग कंदा हुआसीं। पर हाणे टेक्नोलॉजी एतिरी वधी वई आहे जो असांखे इहा तकलीफ़ न हूंदी आहे ऐं सिधो सौ असां अख़बार हाणे कढी सघंदा आहियूं। मूंखे इहो ॿुधाए त हिंदवासी अख़बार जॾहिं घर घर पहुचे थी त माण्हुनि जो रिस्पॉन्स अख़बार ॾांहुं अॼुकल्ह मॉडर्न ज़माने में कीअं आहे? अॼु ताईं बि रिस्पॉन्स सुठो आहे ऐं हर को चाहींदो आहे त उहा अख़बार अचे ऐं हर आर्तवार ते उहो इंतज़ारु कंदा आहिनि। जे कंहिं ॾींहुं उन्हनि वटि न पहुती त उन्हनि जा फ़ोन अचणु शुरू थी वेंदा आहिनि त छो शोभा अख़बार न निकिती आहे अॼु? इंटरनेट ते अख़बार हुजणु उन जा सचुपचु काफ़ी फ़ाइदा आहिनि, पर पोइ घर में माण्हू अख़बार छो पढ़नि? अख़बार भले इंटरनेट ते अची वञे तॾहिं बि अख़बार जेसिताईं घर में नथी अचे, भले इंग्लिश हुजे या सिंधी हुजे, अख़बार ज़रूरी आहे घर में। हर को चाहींदो आहे त जीअं सुबुह जो उथूं त अख़बार हथ में हुजणु खपे। त इंटरनेट ते आहे, इहे सहूलियतूं आहिनि। सिंध वारा माण्हू घणा इंटरनेट ते पढ़नि था या जेके विदेश में रहंदा आहिनि, पर जेके अञा ताईं इंडिया में आहिनि उहे इंटरनेट अञा यूज़ नथा कनि। पर तुंहिंजे ख़्याल में त ईअं आख़िर अख़बार ॿियनि ज़ातियुनि में बि माण्हू घटि था पढ़नि, त असांजी सिंधी अख़बार जॾहिं सिंधी ॿोली हेतिरी तकलीफ़ में आहे त आख़िर त बंदि थी वेंदियूं हली? न, अख़बार कॾहिं बंदि न थींदी। लिपि कॾहिं वञण वारी न आहे, सिंधी ॿोली कॾहिं वञण वारी न आहे। लिपीअ में कॾहिं माण्हू देवनागरी पढ़ंदा, हिंदी पढ़नि था, पर असां जेसिताईं असांजी सिंधी ॿोली ज़िंदा आहे त अख़बार बंदि न थींदी। त हाणे जेको ॿोलीअ जे हवाले सां ॻाल्हि ॿोल पियासीं करियूं, त तुंहिंजे ॿोलीअ जे बारे में छा ख़्यालु आहे? त असांजी सिंधी ॿोली जीअं सभु चवनि था त हाणे वञे पई हथनि मां घिसकंदी, उन बारे में तुंहिंजो छा ख़्यालु आहे? भई सिंधी ॿोली आख़िर नेठि सिंधी ॿोली घिसकंदी न, भले सॼी दुनिया में हिकु माण्हू बि हूंदो जे ॻाल्हाईंदो त सिंधी ॿोली कॾहिं वञण वारी न आहे। ऐं हाणे नंढी टही बि शौक़ सां ॿुधे थी, पढ़े थी ऐं ॻाल्हाए बि थी। हाणे जेको विच में इहो फेज़ आयो माइटनि जो ॾोहो जिन सिंधी न ॻाल्हाई, पर हाणे अहिड़ी का ॻाल्हि न आहे। हाणे नंढी टही बि थोरो शौक़ु वठे थी त भई सिंधीअ में छा हूंदो आहे, सिंधी ॾिण वारा छा आहिनि। पंहिंजे घरनि में ॿार असांजा पुछंदा आहिनि भई हीअ छो था कयो, ॾिण वारा छो था कयो। इन करे सिंधी ॿोली मरणी न आहे। तुंहिंजे ख़्याल में सिंधी ॿोलीअ खे अॻिते वधाइण जो बहितरीनु तरीक़ो कहिड़ो आहे? आशा, मां चाहींदसि त हिकिड़ी त असां वटि अख़बारूं आहिनि, पंहिंजी सिंधी अख़बार आहे जंहिंसां असां सिंधी ॿोली खे अॻियां वधाईंदा रहूं। मां चाहींदसि त सिंधी चैनल जे असांखे मिलियो त उन सां असांजा सिंधी कलाकार प्लस कल्चर बि वधंदो ऐं असांजा डायरेक्टर पैदा थींदा ऐं इन सां असां पंहिंजी सिंधी ॿोलीअ खे अॻियां वधाए सघंदासीं ऐं इहो असांजो हक़ु आहे त असांखे मिलणु खपे। सचमुच तोसां मिली ॾाढी ख़ुशी थी, ॾाढो सुठो लॻो। महिरबानी। थैंक यू, महिरबानी। जय झूलेलाल। जय झूलेलाल। हाणे मिलंदासीं श्री ठाकुर चावला सां, जेको ॿुधाईंदो हिन अख़बार बाबति पंहिंजी राय। हीउ साहिबु केतिरनि ई सालनि खां वठी हिन अख़बार सां जुड़ियल आहे ऐं हिन वक़्तु उनजो पब्लिशर आहे। अचो त मिलूं। इहो उहो ज़मानो हो जॾहिं सिंध ऐं भारत में अंग्रेज़नि जो राज हो। उन वक़्तु 1916 में हैदराबाद सिंध मां हिंदू अख़बार निकिती पहिरीं ऐं 1921 में हैदराबाद मां कराची खणी आया, उतां निकिरंदी रहंदी। कुझु वक़्त खां पोइ हिंदूअ खे हिंदुस्तान कयो वियो
ऐं गॾोगॾु हर हफ़्ते हिंदवासी पिन करंदी हुई। माना हिननि जी उमिरि 96 साल थी चुकी आहे। का बि अख़बार कंहिं बि ॿोलीअ में एतिरो वक़्तु न हली सघंदी आहे। ऐं जॾहिं हिंदुस्तान निकिरंदी सिंध में तॾहिं 8 लाॻीतो उन जा एडिटर जेल में विया। छा लिखंदा हुआ हू? अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ु लिखंदा हुआ, कंहिं बि ॻाल्हि ते लिखंदा हुआ। त इन लाइ अख़बारनि जो एडिटर खे जेल में पोइ विधो वेंदो आहे, पहिरीं उन जे पब्लिशर खे विधो वेंदो आहे। 1921 में महात्मा गांधीअ जो बि सत्याग्रह शुरू थी वियो ऐं जेके बि देशभक्त हुआ उहे उन लपेट में ईंदा विया। कुझु बि महात्मा गांधी जे फ़ाइदे में लिखियो वियो ऐं सरकार जे ख़िलाफ़ु लिखियो वियो त उन्हनि जे लाइ सज़ा अॻे ई तयारु पई हुई, पोइ कुझु महीना हुजनि, कुझु साल हुजनि। अहिड़े दौर में हिंदुस्तान, हिंदू अख़बार, हिंदवासी निकिरंदी रही आहे। ऐं हींअर मौजूदु वक़्त में दादा मंगाराम सिपाहीमलाणी कुझु साल हलायो हिंदवासीअ खे, पोइ त हिंदुस्तान बंदि थी वई हिंदुस्तान में अची। तंहिं वक़्त जी ॻाल्हि आहे। दादा मंगाराम सिपाहीमलाणी हींअर बि हिंदवासीअ जो सलाहकार एडिटर आहे ऐं हलंदड़ वक़्त में श्रीमती शोभा लालचंदानी हुन जी एडिटर आहे ऐं मां हुनजो पब्लिशर आहियां सालनि खां वठी। जॾहिं पब्लिशर उन्हनि खे मुक़ररु करिणो हो हुनजे ट्रस्ट, त उन्हनि खे अहिड़ो को माण्हू खपंदो जेको देशभक्त बि हुजे ऐं नाले वारो बि हुजे ऐं साथ साथ कुझु बि तकलीफ़ सहण लाइ तयारु बि हुजे। चल जेकॾहिं कुझु बि हिंदवासी अख़बार में या कंहिं बि अख़बार में जेकॾहिं कुझु उबतो सुबतो कंहिंजे लाइ बि लिखियो वञे त पहिरीं पब्लिशर खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे, तंहिंखां पोइ एडिटर खे। ऐं वॾी ॻाल्हि त इहा आहे त शोभा लालचंदानी मुंहिंजी धीउ आहे, याने असांजो सॼो कुटुंब इन सिंधी साहित्य में भेरो वठंदो रहियो आहे। 100 साल लॻभॻि जेके हिंदवासी खे थिया आहिनि, उहो असांजो वॾो शान आहे। 100 साल हिकिड़ी क़ौम लाइ वॾी फ़ख्र जी ॻाल्हि आहे। असीं तव्हांखे मिलाए रहिया आहियूं श्री मंगाराम सिपाहीमलाणीअ सां। हिन जो नालो कंहिं न ॿुधो आहे, सभिनी खे ख़बर आहे। हिंदवासी अख़बार जो एडिटर आहे ही साहिबु ऐं उन खां सवाइ सालनि जा साल सिंधियुनि जी शेवा में रुधल आहे। फ्रीडम फाइटर बि 3 महीना जेल काटी ऐं उन खां पोइ बि भारत में अचण खां पोइ विरहाङे खां पोइ हुन काफ़ी कम कया आहिनि। अचो त ॿुधूं ऐं मिलूं दादा सां। पहिरियों सुवाल त मां इहो ई पुछंदसि त दादा तव्हां भला सिंध में जेल में बि विया त घणो वक़्तु विया ऐं कॾहिं विया, उन बाबति कुझु ॿुधायो। मां फ़क़ति 3 महीना वियुसि जेल में ऐं वक़्तु तमामु उन वक़्तु हलचल जो दौर हो ऐं चइजे खणी त 1942 वारे जेका हलचल थी तंहिंमें वधीक मूं भाॻु वरितो ऐं बुलेटिन्स वग़ैरह मां पहुचाईंदो हुउसि माण्हुनि खे। अच्छा दादा, इहो ॿुधायो त तव्हांजो पंहिंजे सिर अख़बार सां, हिंदुस्तान अख़बार सां नातो तव्हांजो कॾहिं खां जुड़ियो ऐं इन हिंदुस्तान अख़बार जंहिंजो नालो पहिरीं हिंदू हो, उहा कॾहिं शुरू थी?
हीअं हो त हिंदू ऐं हिंदुस्तान हिंदुस्तान त हिते अचण खां पोइ थी हूअं हिंदू हुई कराची में। नातो जेको हो सो मुंहिंजो अटकल 55 सालनि जो आहे। त तव्हीं शुरूअ खां वठी हुन सां जुड़ियल आहियो? न, मां शुरू खां कोन हुउसि, पर कुझु वक़्तु हुउसि, पोइ वरी पार्टीशन थियो त मां लॾे आयुसि ऐं गांधीधाम जे कार्य में लॻी वियुसि। तव्हां हिंदुस्तान अख़बार जी ॻाल्हि उन ते वरी अचूं। हिंदुस्तान ऐं हिंदवासी में मां 1991 में अची जॉइन कई आहे, जॾहिं मां चइजे खणी त भाई होचंद गुज़ारे वियो त उन पुट मूंखे चयो त भई अख़बार न त बंदि करणी पवंदी, छाकाणि त अशोक जेको आहे सो अशोक ऐं हीरू ॿई सिंधी कोन ॼाणनि, तंहिं करे चयूं त भई तूं चार्ज अची वठि। सो मूं अची ऑनरी चार्ज वरिती ऐं अहिड़ी तरह अॼु 22 साल थिया आहिनि मां हिंदुस्तान ऐं हिंदवासी जे कारोबार खे संभालींदो आयो आहियां। त मूंखे इहा ॻाल्हि ॿुधायो त सिंधी असीं अहिड़ा कामयाबु आहियूं, हेतिरो असां वटि ढेर सारो नाणो आहे, छा तव्हीं इन अख़बार खे घाटे में ई कीअं बि करे हिंदुस्तान खे हलाए नथे सघिया? हिंदुस्तान अख़बार छाकाणि त सर्कुलेशन घटिबो वियो, हूअं असीं छपींदासीं 25,000 कापियूं, पोइ घटिजी 1500 ते अची पहुतियूं। तंहिंमें सम्झोसीं त हाणे न फ़क़ति ईअं पर केतिरा माण्हू, छाकाणि त पढ़ंदड़ जेके आहे से अक्सर वॾी उमिरि वारा हुआ, 70-75 वरे वारा, ऐं उहे केरु गुज़ारे वेंदो हो त यकदमि चिठी ईंदी हुई त महिरबानी करे हाणे अख़बार न मोकिलियो, छाकाणि त असीं सिंधी ॼाणूं ई कोन। मूंखे पक आहे त मुंहिंजे ॾिसंदड़नि खे बि एतिरी ख़ुशी थी हूंदी, हेतिरी सारी ॼाण जेका दादा सिपाही मलाणी असां सभिनी खे ॾिनी आहे। असीं चाहींदासीं त तव्हां दर्शक जेकॾहिं दादी ॼेठी सिपाही मलाणी बाबति कुझु ॼाणो था या तव्हां वटि के रिकॉर्डिंग्स आहिनि त असां वटि मोकिलियो ऐं असीं उहे शामिलु कंदासीं पंहिंजनि ॿियनि प्रोग्रामनि में। त असीं वठूं था तव्हां खां इजाज़त। सिंधी सुराण जो अॼु जो ही प्रोग्राम हिते ई थियो पूरो। वरी गचंदासीं ईंदड़ हफ़्ते हिन ई वक़्तु हिन ई ॾींहुं। ॾिसणु न विसारिजो सिंधी सुराण।